इसराइली फौज जे गज़ा में अस्पताल ते बमबारी 800 फलस्तीनी शहीद 600 खां वधीक ज़ख़्मी हमलन में शहीद फलस्तीनियुनि जो अंग 3800 खां वधी वियो 11000 खां वधीक ज़ख़्मी फलस्तीनी सदर महमूद अब्बास पारां अस्पताल ते हमले ख़िलाफ़ 3 ॾींहं सोग जो ऐलान गॾियल क़ौमुनि इसराइल ख़िलाफ़ जंगी ॾोहनि में मुलविस हुजण जो केस हलाइण जो इशारो ॾेई छॾियो। पाकिस्तान, सऊदी अरब, तुर्किया, कतर, कैनेडा, ईरान समेत केतिरनि ई मुल्कनि जे गज़ा में अस्पताल ते हमले जी मज़म्मत। अस्पताल ते हमलो नाजाइज़ ऐं गैर कानूनी आहे आलमी अॻवान। अमरीकी सदर जो बाइडन अस्पताल ते हमले जो ज़िम्मेवार फलस्तीनी ग्रुप खे करार ॾेई छॾियो। इसराइल जी मुकमल हिमायत जो ऐलान। संदसि चवणु आहे त वॉशिंगटन गज़ा में जंग दौरान इसराइल खे दिफ़ा लाइ सभु कुझु फराहम कंदो। गज़ा जे अस्पताल ते हमलो इसराइल न पर ॿी टीम कयो आहे। इस्लामी सहकार तंज़ीम जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो जिदा में हंगामी इजलास। मेंबर मुल्कनि जा परॾेही वज़ीर शरीक। इसराइल जी फ़लस्तीन में ज़ुल्म जी मज़म्मत। परॾेही वज़ीर जलील अब्बास जीलानी जो चवणु आहे त इसराइल फ़लस्तीन में फ़ाशिस्टिज़म जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। इसराइल बेगुनाह फ़लस्तीनियुनि जो रतु वाहे रहियो आहे। पाकिस्तान फ़लस्तीन ते हमले जी मज़म्मत करे थो। इसराइली फोर्सिस मस्जिद अक्सा जी बेहुरमती में मुलविस आहे। गॾियल क़ौमूं फ़लस्तीन मसइले खे फ़ौरी तौर ते हल कनि। पीपुल्स पार्टी तरफ़ां कारसाज़ थाने जे शहीदनि जी 16वीं वरसी मल्हाई पई वञे। शहीदनि जी यादि में बिलावल हाउस समेत सॼे मुल्क जे ज़िलई हेडक्वार्टरनि में तक़रीबूं। पीपुल्स पार्टी अॻवान कारसाज़ जे शहीदनि जी यादगार ते हाज़िरी। कराची गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो में शहीदनि जे आख़िरी आरामगाह ते पीपी अॻवाननि पारां हाज़िरी। फातिहा ख़ान। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला जो चवणु आहे त 21 अक्टूबर नवाज़ शरीफ़ जी वापसी जो ॾींहुं आहे। हुन अॻु बि मुल्क खे बहिराननि मां कढियो, हाणे बि कढंदो। 2018 खां 2022 ताईं मुल्क खे तबाह कयो वियो। मुस्लिम लीग नून पाकिस्तान खे हिकु भेरो ॿीहर तरक़ी जे रस्ते ते आणे थी। चीन में टियों बेल्ट एंड रोड फोरम इजलास 140 मुल्क जा सरबराह शरीक। निगरान वज़ीर-ए-आज़म अनवार उल हक काकड़ जो चवणु आहे त BRI तरक़ी ऐं ख़ुशहाली जो मनसूबो आहे। अवामी सतह ते राबतनि ऐं मुआशी तरक़ी खे मनसूबे सां हथी मिली आहे। मज़बूत राबता ई अवाम जी ख़ुशहाली जो सबबु बणजंदा आहिनि। चीन जे तरक़ियाती मॉडल्स मां घणो मुतासिर आहिनि। दुनिया खे माहौलियाती तब्दीलियुनि, ख़ुराक जो तहफ़ुज़ ऐं वबाउनि जहिड़ा चैलेंजिस साम्हूं आहिनि। ट्रांसपोर्टेशन, तवानाई ऐं डिजिटल फ़र्क़ जी ख़ात्मे लाइ आलमी सीड़पकारी ज़रूरी आहे। पाकिस्तान अबाबील वेपन सिस्टम जो कामयाब तजर्बो करे वरितो। ISPR जो चवणु आहे त मिसाइल सिस्टम जो मक़सद ख़िते में स्ट्रेटेजिक इस्तेहकाम खे वधाइणु आहे। वर्ल्ड कप जी मैच में न्यूज़ीलैंड अफगानिस्तान खे खटण लाइ 289 रन्सनि जो टारगेट ॾेई छॾियो। यंग लिथियम फिलिप्स तरफ़ां शानदार फिटियूं। अफगानिस्तान तरफ़ां अज़मतुल्ला ऐं नवीन उल हक ॿ विकेटूं वरितियूं।